गंबट भरिसां हिकु अहिड़ो दर्दनाक मंज़र रोज़ ॾिसण में अचे थो जिते 40 खां वधीक मासूम ॿारड़ा तालीम हासिल करण लाइ पंहिंजी नंढड़ियुनि ज़िंदगियुनि खे हर रोज़ ख़तरे में विझी मौत जे मुंहं मां गुज़री स्कूल पहुचनि था। सुबुह सवेर गुलनि जहिड़ा मासूम शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं किताबनि जा थेला कुल्हनि ते या हथनि ते खणी घरनि मां निकिरनि था, पर इल्म जी राह खेनि कंहिं महफ़ूज़ रस्ते बदिरां क़ौमी शाहराह जी ख़तरनाक पुलिसराह तां वठी वञे थी। ॻोठ अब्दुल करीम फुल जा उहे गुलनि जहिड़ा ॿारड़ा तेज़ रफ़्तार डुड़ंदड़ ट्रकुनि बसुनि ऐं ॿियनि गाॾियुनि जे विच मां क़ौमी शाहराह जा ॿई पासा पार करे पोइ बि पैदल पंधु करे ॻोठ गिहलपुर जे स्कूल ताईं पहुचनि था। मंझंदि जो मोकल थियण बाद बि साॻिए ख़ौफ़नाक रस्ते तां गुज़रण संदन नसीब बणियल आहिनि, जिते हर घड़ी कंहिं अणवणंदड़ हादसे जो ख़तरो संदन मथां लामारा ॾींदो रहे थो। हिकु नौजवान ॻोठाणे कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ अब्दुल करीम फुल जा रहवासी आहियूं ऐं असांजे स्कूल हिन ॻोठ में स्कूल न आहे, सरकारी स्कूल न आहे। असांजा ॿार जेको आहे 40 खां 50 ॿार आहिनि जेके क़ौमी शाहराह क्रॉस करे वेंदा आहिनि। जीअं त मुंहिंजी सौट साइमा ईदल फुल जी धीउ हुई जेका रोड क्रॉस कंदे उनखे कार एक्सीडेंट में मारिजी वई हुई। सो असां सिंध गवर्नमेंट खे अपील था करियूं त असांजे ॻोठ में स्कूल ॾिनो वञे जीअं असांजे गुलनि जहिड़ा ॿार तालीम हासिल करे सघनि। ॻोठाणनि जो वधीक चवणु आहे त सुबुह जो ॿारनि जे स्कूल वञण ऐं मंझंदि जो वापसीअ वक़्तु बि रोड ते न पुलिस अहलकार मौजूदु हूंदा आहिनि ऐं न ई मोटरवे पुलिस, पर उन बावजूदु वालदेन हर रोज़ ख़ौफ़ ऐं परेशानी में पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलीनि था। इल्मु पढ़ण जो ज़ौक़ रखंदड़ मासूम ॿारनि सिंध हुकूमत, तालीम खाते ऐं ख़ासि तौर ते तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह खे दर्द भरी अपील कंदे मुतालबो कयो आहे त अब्दुल करीम ॻोठ में नालो हाईवे क्रॉस था जाम वॾियूं गाॾियूं थी वञनि, हर वक़्तु ख़तरो आहे, न पुलिस को आहे, असां बि नंढा ॿार पढ़ण लाइ रोड टुपनि। रिपोर्ट नाज़िम जामड़ो, कोशिश डिजिटल गंबट।